किरिया जे कालहा कड़की असांजे मुल्क ते माण्हू वेठासे थी वरी वारस खसे विया नोट ऐं नाणू। किरिया जे कालहा कड़की असांजे मुल्क ते माण्हू ॾिसी ही ॾाढ ॾोथिन ते कयां जे माठ थिया मुजरम। इन्ही जुर्म खे जारी ॼमार न खां पिया ॼाणू। किरिया जे कालहा कड़की असांजे मुल्क ते माण्हू वेठासे थी वरी वारस खसे विया नोट ऐं नाणू। असांजी तरक्की ताक़त लॻो तइलीम खे तालो। इन्ही कानून जे कारण कंवल को आहे कू माण्हू। किरिया जे कालहा कड़की असांजे मुल्क ते माण्हू वेठासे थी वरी वारस खसे विया नोट ऐं नाणू। सिपाही खां सदर ताईं आहे हिते मंथली मुक़रर। चढ़ी दांगी न कंहिं दर ते करे को माल ते माण्हू। किरिया जे कालहा कड़की असांजे मुल्क ते माण्हू वेठासे थी वरी वारस खसे विया नोट ऐं नाणू। कंहिंखे माल मर्ज़ी से मिले गोहर पियो घर वेठे। आहे को दर बदर दर दर न दर ते को अथसि दाणू। किरिया जे कालहा कड़की असांजे मुल्क ते माण्हू वेठासे थी वरी वारस खसे विया नोट ऐं नाणू।